छा तव्हांजी एसिन ऐं सिलेंडर मां बि गैस लीक थिए थी त पोइ हिकु कमु कयो। घणनि वटि सालनि खां एसी आहे, उहे माण्हू गैस लीकेज जी शिकायत कंदे नज़र ईंदा आहिनि। अॼु असीं तव्हांखे कुझु टोटका ॿुधाए रहिया आहियूं जेकी तव्हां एसी जे गैस खे ख़ारिज थियण खां बचाए सघो था। कोशिश कयो त कंहिं तजुर्बेकार माण्हू खां एसी लॻायो, छो त उनखे सभु ख़बर हूंदी आहे त एसी खे कीअं लॻाइणो आहे। एसी लॻाइण वक़्तु उन ॻाल्हि जो बि ख़्यालु कयो त उनजो पाइप नंढो न हुजे ऐं पाइप खे फोल्ड बि न कयो। दुकानदार खां पाइप पूरो वठो। जेकॾहिं पाइप खुटी पवे त ॿियो वठो, पर उन सां वरी ॿियो पाइप जोड़े एसी खे नुक़सान न ॾियो। घणा माण्हू जुगाड़ कंदा आहिनि, उन करे बि गैस जी लीकेज थींदी आहे। चाइना जूं एसियूं हल्की क्वालिटी जूं हूंदियूं आहिनि। एसी लॻाइण वक़्तु उहो यादि रखो त जेको एसी लॻाए थो उनखे तजुर्बो केतिरो आहे। किथे अनाड़ी त नाहे। जेकॾहिं एसी लॻाइण वारो अनाड़ी हूंदो त तव्हांजी एसी खे नुक़सान थींदो। एसी खे फिट करण वक़्तु उहो ॾिसजो त आउटर में वाइब्रेशन त नाहे। जेकॾहिं आउटर में वाइब्रेशन आहे त उनखे ख़तम कराए पोइ लॻायो। उन सां गॾोगॾु पुराणियूं एसियूं लॻाइण खां पासो करणु घुर्जे, छो त उन्हनि खे ज़ंग लॻल हूंदो आहे, जंहिंजे करे ई गैस लीकेज थियण जो बि मसइलो थींदो आहे।